सकरण जो इंतहाई मसरूफ़ मेहरापुर रोड जिते हज़ारे माण्हुनि जी आबादी सां गॾु सभई घर ऐं दुकान बि आहिनि ऐं हिन रोड सां रोज़ानो मुख़्तलिफ़ गाॾियुनि में लखे माण्हू गुज़री कराची सेवण सखर खां वेंदे इस्लामाबाद पेशावर कोयटा समेत पूरे पाकिस्तान जा माण्हू गुज़रनि था। हिन रोड जे मथां हेस्को जी मेन बिजली जो पोल जेको हिक पासे झुकी वियो आहे, जंहिंजे किरण सां कंहिं वॾे जानी नुक़सान थियण जो अंदेशो पैदा थी वियो आहे। अफ़सोस जो रोज़ानो हितां हेस्को जे अमलदारनि जो गुज़र बि थिए थो, पर हिन तरफ़ ध्यानु न ॾिनो वियो आहे। उन सां गॾोगॾु हिन पोल ते हेस्को सकरण जे अमले पारां मुबैना तौर केतिरा ई गैर क़ानूनी कनेक्शन लॻल आहिनि, जंहिं करे इलाइक़े जे ट्रांसफार्मर में ओवरलोड सबबि रोज़ानो धमाका थियनि था ऐं हिन इलाइक़े जी अक्सर बिजली बंदि रहे थी। हितां जे रहवासियुनि आला इख़्तियारनि खां घुर कई आहे त हिन पोल खे हटाए हिन जी जॻह ते नओं पोल लॻाए पोल खे मुकमल सिक्योर कयो वञे त जीअं कंहिं इम्कानी नुक़सान खां बचण समेत बिजली चोरी वसीले क़ौमी ख़ज़ाने खे लॻंदड़ लखे रुपयनि जे धाड़े खां तहफ़ुज़ मिली सघे। कुर्बान मरीज़, सिंध एक्सप्रेस न्यूज़, सकरन।